बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। तक़रीबन 19 किस्सा पूरा थी चुका आहिनि। आख़िरी किस्सो 19 रहनुमा जी ताबेदारीअ जी तरग़ीब। हिन में असीं 3 किस्सा पढ़ंदासीं। 20 यहूदी वज़ीर जे हसद जो बयानु, 21 माहिर ईसाइनि जो वज़ीर जे मकर खे सम्झी वञणु, 22 बादशाह जो खुफ़िया पैगाम मकार वज़ीर जे नाले। 20 किस्सो यहूदी वज़ीर जे हसद जो बयानु। आ वज़ीरक अज़ हसद बूदश नज़ाद ताब बातिले गूशो बीनी बाद दाद। उहो कमीनो वज़ीर हसद मां ठहियो हो, उन करे हुन नाहक पंहिंजा कन ऐं नक बर्बाद कया। हिन उम्मीद ते त हसद जे ॾंग जे ज़रिए हुन जो ज़हर मिसकीननि जी जान ते पहुची वेंदो। जेको शख़्स हसद जे करे पंहिंजा कन ऐं नक कटे थो, उहो पंहिंजो पाण खे बेनको ऐं बेकनो करे थो। नक सां माण्हू सिंघंदो आहे, जंहिंमें उहा सलाहियत नाहे उहो बेनको आहे। पोइ बि दीन वारो हुजे, जॾहिं बूह सुंघियाई ऐं शुक्र अदा न कयई त उहो नेमत जो कुफ़रान थियो। उहो ईअं आहे जीअं सचे सूंहें खे सुञाणे उन मां फ़ाइदो न वठिजे, उहो बि कुफ़रान नेमत आहे। तालिब खे शेख कामिल जे अॻियां ईअं बणिजणु घुरिजे जीअं मुर्दो गुसुल ॾियण वारे जे लाइ हूंदो आहे। किस्सो 21 माहिर ईसाइनि जो वज़ीर जो मकर सम्झी वञणु। नासह दी गुश्ते या काफ़र वज़ीर कर दे उ अज़ मकर दर लूज़ी नए सीर। उहो वज़ीर दीन जो वाइज़ बणिजी वियो, उन मकर सां बादाम जे हलवे में थूम मिलाए छॾी। साहिब ज़ौक़ माण्हू बयान जी लज़त बि महसूसु कंदा हुआ ऐं मकारीअ जी तलख़ी बि महसूसु कंदा हुआ। खंडु ऐं गुलाब में ज़हर मिलाईंदो हो। बुरे जी ॻाल्हि बि बुरी हूंदी आहे। इंसान जी गुफ़्तगू इंसान जो टुकड़ो हूंदी आहे, मानीअ जो टुकड़ो यकीनन मानी हूंदो। उन जे करे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त जाहिलनि जी ॻाल्हि अरोड़ीअ ते सब्ज़ीअ वांगुरु आहे। अरोड़ीअ ते जेको वेहंदो उहो गंदगीअ ते वेठो, उनखे पाकाई हासिलु करणु घुरिजे। उहो वज़ीर बज़ाहिर जेतोणीकि नसीहत कंदो हो, पर उन जो तासीर ज़ंगियल हो, छाकाणि त बज़ाहिर जी खूबी बातिन जो दलील कान हूंदी आहे। जीअं चांदी त अछी आहे, पर उन जी कस सां हथ ऐं कपिड़ा कारा थियनि था। बाहि जूं चिणगूं ऐं उला त ॻाढ़ा आहिनि, पर काराण बि त ॾिस। बिजली रोशन आहे, पर उन जी ख़ासियत अखियुनि जी बीनाई खसे वठंदी आहे। 6 सालनि जे अरसे में वज़ीर ईसाइनि जी जाइ पनाह थी वियो ऐं ईसाई उन जे इकामनि ते जान ॾियणु लॻा। किस्सो 22 बादशाह जो खुफ़िया पैगाम मकार वज़ीर जे नाले। दरमियाने शाहिद ऊ पैगाम हा, शाहिरा पिनहा बदो आराम हा। यानी बादशाह ऐं संदसि दरमियान पैगाम जारी हुआ। बादशाह खे मख़फ़ी तौर उन मां आराम ऐं इत्मिनान हासिलु हो। बादशाह वज़ीर खे लिखियो त ए इक़बाल मंदा, जल्दी कर, वक़्तु अची वियो आहे, मुंहिंजी दिलि खे फ़ारिग़ कर, आउं इंतज़ार में आहियां। वज़ीर जवाबु ॾिनो त आउं हाणे हिन कम में लॻो पियो आहियां त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दीन में फितनो विझां। ईसाइनि में फितने विझण जो इंतज़ार में 12 अमीर लॻल हुया। हर फ़िरक़ो लालच में पंहिंजे अमीर जो ग़ुलाम आहे। उहे 12 हाकिम ऐं उन्हनि जी क़ौम वज़ीर जी ग़ुलाम बणिजी वेई ऐं उन जी ॻाल्हि ते इतमाद करणु लॻा। जॾहिं उन कमीने यहूदी सभिनी खे क़ाबू कयो त मकर ऐं चालाकीअ सां फितनो बर्पा कयाई।